अरे ॿुधो था, चेटीचंड ते तव्हांजी दुकान जी छुट्टी हूंदी न त पाण सभु मंदिर में हलंदासीं पूजा करण लाइ। ॿियो वरी मुंहिंजी रोटी जी बि छुट्टी आहे, छोकी पाण सॼो परिवार त भंडारे में हलंदासीं। अहिड़ो कुछ भी कान आहे, पाण हलंदासीं मंदिरनि में ऐं पोइ मां वञी दुकान खोलींदुसि, छोकी त्योहारनि जो टाइम आहे ऐं बाज़ार में कंपटीशन ॾाढी बि हले। ऐं ॿी ॻाल्हि, पाण बंदि रखंदासीं सिंधी, पर ॿिया त खोलींदा न। ॾिस वञी केरु आयो गेट ते। अंकल आप आइए, अंदर आइए। नहीं बेटा, फिर कभी। मंदिर में प्रोग्राम है, इसलिए तुम्हें बताने आया हूँ। अच्छा अंकल, रामनवमी का ना, वो तो मुझे पता है। नहीं बेटा, भगवान झूलेलाल के अवतरण दिवस का, मतलब चेटीचंड महोत्सव का। अरे अंकल, आप मंदिर कमेटी वाले सिंधी तो हो नहीं, फिर चेटीचंड का प्रोग्राम कैसे? कुछ समझ में नहीं आया। अरे बेटा, वरुण देव आप लोगों के नहीं, सभी के हैं। माना वो आपके इष्ट देव हैं, पर वरुण देव का हर ग्रंथों में उल्लेख है। इसीलिए आप लोगों को कहने आया हूँ कि उस दिन आप लोग भी तैयारियों में हाथ बटाने आना, क्योंकि आप लोगों की भी दुकानों की छुट्टी होगी। नहीं अंकल? हाँ अंकल जरूर, जिनसे हमारा वजूद है उनके लिए सब अर्पण है। हम चेटीचंड के दिन सुबह जल्दी ही मंदिर में आ जाएंगे। ठीक है बेटा, ये लो प्रोग्रामों की लिस्ट, और मैं अब चलता हूँ। आप दोनों ध्यान रखना और आना। ॾिस कृतिका, तोखे वञिणो आहे त तूं पूरे ॾींहुं वञ, पर मां त दुकान ते वेंदसि। ॿिया माण्हू भगवान श्री झूलेलाल सां जुड़नि पिया, पर पाण सिंधी थी करे अलॻि अलॻि पंथनि में पिया बटिजो। भगवान श्री झूलेलाल खे विसारे छॾियो आहे, पंहिंजी एकता ऐं नीव खे खोखलो पिया करूं। अरे मैं दुकान न खोलींदसि त धंधनि में पुठियां रहिजी वेंदसि। ऐं भगवान झूलेलाल पंहिंजो हथ खींचे लाथो त शायदि पाण जीवन में पुठियां रहिजी वेंदासीं। यादि अथव जॾहिं निशू जी तबियत ख़राबी त दुकान बंदि करे रोज़ झूलण जे मंदिर में वेंदा हुआ। अॼु ख़ुशीअ जे माहौल में झूलण जी आराधना न कबो? चेटीचंड ॾींहुं त दुकान खोले 2 पैसा वधीक ज़रूर कमाए लाहींदा, पर पंहिंजे पिता रूपी भगवान श्री झूलेलाल का कंध खणी हक़ सां जीवन में कुछ घुरी न पाईंदो। ऐं भगवाननि खे पाण प्रेम ऐं त्याग सां ई वश में करे था सघूं। कृतिका, शायद तू सही भी चई। लालच में अची करे मां हिन ॾींहं खे गवायो बि। घुरण वक़्तु त पाण झोली खणी घुड़ी था लाहियूं, पर हिन पवित्र ॾींहं खे मां लालच में गवायो बि। हाणे पाण हिन ॾींहं खे धूमधाम सां त मल्हाईंदासीं ऐं हिन ॾींहुं ग़रीबनि जी बि मदद करंदासीं पाण। जय श्री झूलेलाल। तव्हां सभिनि खे भगवान श्री झूलेलाल जे अवतरण दिवस जूं लख लख वाधायूं। मां कृतिका चावलानी तव्हां सभिनि खां हथ जोड़े हिकिड़ी विनती थी कयां कि हिन ॾींहुं पंहिंजे रोज़गार खे बंदि करे चेटीचंड जे महोत्सव खे शामिल थी करे धूमधाम सां मल्हायो। ॿी हिकिड़ी ॻाल्हि आहे, मूंखे अलॻि अलॻि शहरनि तां चेटीचंड जे महोत्सव में शामिल थियण लाइ आमंत्रण मिलियो, जीअं राजस्थान जे निवाई, उत्तर प्रदेश जी कानपुर शहर मां, ॿियनि बि अलॻि अलॻि शहरनि मां आमंत्रण मिलियो, पर मां हिकु ॾींहुं सभिनि जॻहनि ते शामिल न थी पाईंदसि। तव्हांजे प्यार भरे आमंत्रण खे भगवान श्री झूलेलाल जो आशीर्वाद समझी करे मां ग्रहण कयो। जय श्री झूलेलाल।